घोटकी वेझो खमरा थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो, जंहिंमें हिकु पुलिस एहलकार अमानुल्ला अबड़ो शहीद थी वियो ऐं ॿ ॾोहारी मारिजी विया। खमरा थाणे जी हद में ॾोहारियुनि जी फायरिंग में शहीद पुलिस एहलकार अमानुल्ला अबड़ो जी जनाज़े नमाज़ एसएसपी ऑफिस में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में डीआईजी सखर जावेद जिस्कानी, एसएसपी घोटकी तनवीर तुनियो ऐं ॿियनि शिरकत कई। ॾोहारी हथां शहीद कयल पुलिस एहलकार जे मण खे सलामी पिणु पेश कई वई। उन मौके ते डीआईजी सखर जावेद जिस्कानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं पुरुमीद आहियूं, इंशाअल्लाह घोटकी जो अमन अमान ठीक थी वेंदो। जेके माण्हू चवनि था पुलिस सुती पई आहे, पुलिस कुझु नथी करे, पर ईअं न आहे। अॼु जो वाक़ियो उन ॻाल्हि जो सबूत आहे त जीअं पुलिस खे इत्तला मिलियो त धाड़ियल कुझु माण्हुनि खे फ़ोन कयो आहे ऐं अगवा जी वारदात कंदा। पुलिस अॻु में काफ़ी माण्हू छॾिया आहिनि। आउं ख़िराज तहसीन पेश कयां थो, जिन एहलकारनि ॾोहारियुनि सां मुक़ाबलो करे ॿिनि ॾोहारियुनि खे मारियो आहे। आउं घोटकी ज़िले ऐं सिंध जी अवाम खे अपील कयां थो त पुलिस पंहिंजो नेक नियती सां कमु करे रही आहे। पुलिस जी नियत ते शक न कयो वञे।